अली आजिज़ चाचड़ ए शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में मुख्य वीडियो लिंक जरिए ज्वाइन किया है। सरताज वसाण जेके भी एहतजाज कंदड़न में शामिल हुआ। बिनी जी वडी मेहरबानी प्रोग्राम में ज्वाइन करण जे लाए। अली आजिज़ मां अवां खां शुरुआत कंदुसि। अॼु जेको एहतजाज थियो आहे, ॿुधाइजो इन जो बुनियादी तौर ते कारण कहिड़ो हो ऐं एहतजाज जो सबब छा हो? वडी मेहरबानी। हूँ तो सिंध यूनिवर्सिटी में काफ़ी वक्त का यूनिवर्सिटी इंतजामिया शागिर्द दुश्मन पॉलिसियों लागू करे शागिर्दन के मायूसी में परेशानी जो शिकार कंदी रही है। पर जो कोई एहतजाज कल का शुरू थियो है, वो एहतजाज ओचिदो अण ऐलानल फीसन में जेका वाद की है उन खिलाफ ही एहतजाज है, जो हाँ एक तहरीक में तब्दील थी चुको है। ये एहतजाज तेस ताईं जारी रहंदो जो इंसान बगैर के नोटिफिकेशन कढण जे शागिर्दन जा जेके चालान हुआ एनुअल ऐं सेमेस्टर फीस जा उहे चालान उन्हनि जे ई पोर्टल अकाउंट ते उन एतिरे क़दुरु ताईं फीस में वाध कई वई आहे। जेको मेरिट जूं फीसूं 16,000 हुयूं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जूं, तो उहे 21,000 के हुयूं आहिनि ऐं सेल्फ फाइनेंस जूं जिन डिपार्टमेंट जूं फीसूं 76,000 हुयूं उहे 93,000 ताईं के हुयूं आहिनि ऐं स्पेशल सेल्फ जेका 92,000 डिपार्टमेंट कुझु डिपार्टमेंट जी फीस हुई तो उहा 1,35,000 ताईं के हुई आहे। हाँ इन हिसाब से असां ॾिसूं त मेरिट 5 खां 6,000 ताईं फीसुनि में वाध कई वई आहे। सेल्फ फाइनेंस जी 15 खां 20,000 ताईं ऐं स्पेशल सेल्फ जी 25 खां 30,000 ताईं वाधारो कयो वियो आहे। हाणे सॼी हींअर जेका इक़्तिसादियात है उहा तबाह थी चुकी है। कोविड जे करे तमामु जेके माण्हू आहिनि उहे मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। उन हूंदे बि यूनिवर्सिटी ग़रीब ख़ानदाननि जे घराननि सां तालुक़ रखंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि जे माली हालत जेको एहसासु न कंदे बि शागिर्दनि जे मथियां ही हिकिड़ो फीसुनि जे वाधारे वारो एटम बम किरायो आहे। इन करे सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द तमामु घणे गुज़िरियल ॾींहं असां जूं वीसी साहब सां 2 कलाकनि ताईं ॻाल्हियूं थियूं हुयूं, पर उन बावजूद भी वीसी साहब तरफ़ां शागिर्दनि खे का बि रिस्पॉन्स न ॾिनो वियो आहे। ठीक है, अब लाइन ते हुजो अली ता। अब सरताज अवां ॿुधाए जो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी जेका सूरत हाल असां ॾिठी सी कुछ ॾींहं पहिरियां शागिर्दनि पारां एहतजाज कयो वियो, उन खां पोइ उन्हनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। बुनियादी तौर ते उन एहतजाज में शागिर्दनि जो मुतालबो छा हुयो ऐं यूनिवर्सिटी इंतजामिया पारां केस छो दाख़िल कयो वियो आहे जंहिंमें दहशतगर्दी जा कलम बि शामिल कया विया आहिनि? असां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं मीडिया दोस्तनि जा। जीअं त साईं तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं, उन्हनि दोस्तनि में मां बि शामिल आहियां जंहिंमें ATC जा कलम दाख़िल कया विया, दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया। असांजा ज़ाहिर मुतालबा इहे हुया साईं 2018 में हेग जे तरफ़ां जेके 300 चेक आया हुया, जेके 90 चेक मनपसंद माण्हू खे ॾिना विया, 210 चेक हिनमहिल ताईं बि रहियल आहिनि। उन हिसाब सां अगरि इंतज़ाम आहे कि असां चऊं था बाबा जेके असांजा जेको 210 चेक रहियल आहिनि इहे असांखे ॾिना वञनि, उहे हिननि खे ॻाल्हि नथी वणे। ऐं हिनमहिल ताईं 2021 थो हले, हाणे 3 साल गुज़रण जे बावजूदि असांखे को बि रिलीफ न मिलियो आहे। जेको असां हुनखो हक़ घुरूं था पंहिंजो, उहो हक़ त नथा ॾियनि। उन खां पोइ जेको आहे FIR दाख़िल कराइनि था वञनि, दहशतगर्दी केस दाख़िल था वञनि। तव्हां पाण ॾिसो त हिते स्टूडेंट पढ़ंदा आहिनि, हिन लतीफ़ यूनिवर्सिटी खे जेको आहे त 12 ॾींहं कोठे था लॻनि। असां जॾहिं बि VC साहब सां जेको आहे त ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई आहे त रजिस्ट्रार असांखे टाले थो वञे सदाईं कि बाबा अॼु कंहिं अफ़सर डायरेक्टर मोकिले करे या मिसाल रजिस्ट्रार पाण अची करे या कंहिं पुलिस वारनि खे घुराए करे असांखे धमकाए करे या रेंजर खे घुराए करे असांखे माना जेको हेरासमेंट कयो थो वञे त तव्हांजे मथां जेके त पहिरियों बि 2-3 FIR करायूं हुयूं, हाणे बि तव्हां ते ATC जा केस था कयूं जीअं माना यूनिवर्सिटी में तव्हांजो अचण बि बंदि थी वञे। उन खां पोइ सर ॾिठो वञे त हॉस्टलुनि जा काफ़ी सारा मसइला आहिनि। असां चयोसीं बाबा त तव्हां ॿियनि यूनिवर्सिटियुनि में बि वञो, उते चेक करायो, इंक्वायरी करायो। उन में जेको आहे त जेको 4500 खां 6000 जेको आहे फीस आहे सालानी। हाणे ही लतीफ़ यूनिवर्सिटी जेकी वाइस यूनिवर्सिटी आहे जंहिंमें सर जेको आहे 10,000 खां वठी 14,000 फीस कई वई आहे। हाणे तव्हां लतीफ़ यूनिवर्सिटी जी जेकी हालत ॾिसंदव हॉस्टलुनि जी, ॼणो कंहिं भोतार जो वाड़ो हुजे, का बि फैसिलिटी मौजूदु न आहे, ईअं यरगमाल लॻो पियो आहे। अगरि का ॻाल्हि कयूं था इन जे ख़िलाफ़ मतिलबु असांजे हक़नि शागिर्दनि जे हक़नि लाइ अचूं था अॻिते त असां ते बग़ावत जा केस करे ऐं पुलिस ऐं जेको आहे रेंजर्स खे घुराए करे असांखे हिरासमेंट ऐं धमकायो थो वञे। उन खां पोइ सर पॉइंटुनि जो इशू ॾिठो वञे, जेके सर हाणे VC साहब आयो आहे, रजिस्ट्रार सॼो कमु हलाइण वारो रजिस्ट्रार आहे। VC साहब आहे उहो जेको आहे त माना हुन में दख़ल अंदाज़ी नथो करे, रजिस्ट्रार घणी थो करे।
असां जे चऊं था हिनखे रजिस्ट्रार साहिब खे साईं असांजे हिननि रूटनि ते पॉइंटूं छो थियूं हलनि त असांखे उहो चए थो त बाबा 48 पॉइंटूं हलंदियूं हाणे 24 पॉइंटूं हलायूं था यूनिवर्सिटी जो ख़र्चो बचायूं था छाजे करे साईं जेके ॿाहिरां शागिर्द आहिनि हिते तमामु घणो सख़्ती खे जेको आहे तमूं ॾियनि था ऐं हिते परेशान थियनि था हिन यूनिवर्सिटी खे ॾिसो त तव्हां जेके ॿाहिराड़ी ऐं ॻोठ लॻंदा हिते पटे वारनि ऐं हारियुनि जा पुट पढ़ंदा आहिनि न के ऑफिसरनि जी या के मिसाल सरताज इहो ॿुधाइजो ज़ाहिरा जेको अवां जो एहतजाज हो उन खां पोइ जेके केस दाख़िल कया विया आहिनि FIR में जेके कलम लागू कराया विया आहिनि उनमें इहो ॿुधायो वियो आहे त शागिर्दनि पारां भत्तो घुरियो वियो इंतिज़ामिया जे कुझु माण्हुनि खां त हिन वक़्त ताईं घणा शागिर्द गिरफ़्तार थियल आहिनि उन खां पोइ का यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ॻाल्हि ॿोल कई आहे अवां शागिर्द एहतजाज हिन वक़्त जारी रखो पिया? सर बिल्कुलु असांजा काफ़ी सारा जेके दोस्त आहिनि उन्हनि माना एहतिजाज करायो आहे एहतिजाज रिकॉर्ड कराइनि था पिया यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे जेके न्यूज़ वारा दोस्त अचनि था उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कनि था त उहे ॻाल्हि ॿोल करण लाइ तयारु न आहिनि अगरि चयो थो वञे साईं हिननि जे मथां FIR छो दाख़िल कई वई आहे या दहशतगर्दी जा केस दाख़िल छो कया विया आहिनि त उहे ख़तमु कया वञनि हुननि खे ॻाल्हि इहा पसंदि न आहे चवनि था असां FIR कराए छॾीसीं हाणे इहो कोर्ट जो मैटर आहे हाणे कोर्ट ई हल करे सघे थी हो चवनि था अगरि त हिननि माना असांखो भत्तो घुरियो आहे त असांखे उन सबूत ॾेखारियो वञे असां पंहिंजा हक़ घुरऊं था हक़ जे ख़ातिर असां ते माना ATC जा केस दाख़िल कया विया आहिनि इन में का बि हुननि जी सदाकत न आहे जेका उहो माना कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं चवंदा भत्तो घुरियो अथनि इहे हुननि जो प्रूफ आहे त असां जेको पेश कनि असांजो हिकिड़ो रजिस्ट्रार आहे हिते करप्ट रजिस्ट्रार आहे जे अगरि हुनखे असां का हक़ जी ॻाल्हि कयूं था त हुनखे पसंदि नथी वञे देरी न पुलिस घुराए थो ऐं माना हुते जेको आहे हॉस्पिटल ते वेही करे शराब थो पीए असां वटि उहे प्रूफ पिया आहिनि जे चवनि था असां तव्हांखे ॾींदासीं बि उहे चऊं था साईं शराब थो पीए चए थो साईं शराब न आहे माखी आहे ऐं वीडियो असां वटि पिया आहिनि उन जा फोटू बि पिया आहिनि ठीक है अली अवां ॿुधाइजो सिंध यूनिवर्सिटी में जेको एहतजाज हले पियो इंतिज़ामिया सां अवां जी का ॻाल्हि ॿोल थी आहे कुछ ॻाल्हियुनि में का बहितरी आई आहे या जीअं असांखे सरताज ॿुधायो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी बाबति सिंध यूनिवर्सिटी में बि हिरासा करण जी कोशिश कई पई वञे इंतिज़ामिया पारां? जी मोहतरम ऐं हिन ॻाल्हि खे थोरो वधाईंदे चवंदुसि त जेका असां हॉस्पिटल जा इशूज़ हुया उन बाबति मुलाक़ात थी हुई पर जीअं ई असां सुबुह जो उथियासीं त चालान चेक कयासीं असां पंहिंजा इपोर्टल अटेंडेंस वग़ैरह लाइ त उन में जेके चालान अची चुका हुया उन करे हीउ एहतजाज जारी थियो ऐं जेको अञा ताईं बि एहतजाज जारी आहे ऐं उन पंहिंजा जेके बि शागिर्दनि जा हक़ आहिनि उन्हनि जी हासिलात ताईं हीउ एहतजाज जारी रहंदो हाणे हॉस्पिटल जा जेके बुनियादी मसइला हुआ उहे इहे आहिनि त हॉस्पिटल जी जेका डी ब्लॉक रिंग आहे ब्लॉक हॉस्पिटल उते तक़रीबन 60 रूम आहिनि जेके पुलिस फोर्सिस खे ॾिना विया आहिनि बाबा हे हॉस्पिटल शागिर्दनि लाइ आहे या पुलिस लाइ आहे असां मुसलसिल 3 सालनि खां इहे एप्लीकेशनूं ॾींदा रहिया आहियूं ऐं हिन वक़्त ताईं बि असांजूं एप्लीकेशनूं ॾिनल आहिनि त बाबा इहा हॉस्पिटल फोर्सिस खां तव्हां ख़ाली करायो ऐं जेके ग़रीब शागिर्द आहिनि तव्हां उन्हनि खे इहा हॉस्पिटल अलाट कयो पर उनजो को तदारुक न थियो हॉस्पिटल में असां पाणी लाइ एहतजाज कयो त असांजे मथां ATC जा केस दाख़िल कया विया जेके अॻिते हली कोर्ट उहे केस ख़ारिज करे छॾिया पूरा केस हुया ऐं असांजे ख़िलाफ़ जेको आहे इहो पाणी घुरण सां कहिड़ी मुल्क दुश्मनी आहे असां इहो समूरी क़ौम खां इहो सवाल था कयूं ऐं त जेकॾहिं असां पाणी था घुरूं त असांखे दहशतगर्द ॼाणायो थो वञे इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया इहो तय करे चुकी आहे शागिर्दनि खे ज़लील करणो आहे शागिर्दनि जी तज़लील करणी आहे पर हीअ बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त सिंध यूनिवर्सिटी हुजे शाह लतीफ़ यूनिवर्सिटी हुजे या बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह हुजे इनजे मथां ॿियूं ख़बर न आहे कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि या कहिड़ियूं धुरियूं हावी आहिनि जेके हिननि माण्हुनि खे एतिरे क़दुरु ताईं जो रजिस्ट्रार बि बेवस आहे VC बि बेवस आहे उते जा शागिर्द जॾहिं बि पंहिंजे हक़नि जे ॻाल्हि था कनि त असांखे सॼी क़ौम खे इहो यादि हूंदो ऐं सभिनी माण्हुनि खे इहो यादि हूंदो त जॾहिं बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जा शागिर्द रोड ते पंहिंजे हक़नि लाइ निकिता त उन ते इंतिहाई बेरहमाने नमूने सां तशदुद कयो जॾहिं शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पुरअमन एहतजाज कया त उन्हनि जे मथां केस दाख़िल कया विया आहिनि हींअर केतिरा ई शागिर्द रूपोश आहिनि अहिड़ी रीति कल्ह जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पुरअमन नमूने सां एहतजाजी रैली शुरू कई त उहे मुख़्तलिफ़ फोर्सिस जा अटारा घुराए ऐं हुरबा हलाए शागिर्दनि खे हिरासत करण जी कोशिश करे रहिया आहिनि। ठीक है वॾी महिरबानी अवां जी अली आजिज़ ऐं सरताज वसाण असां सां गॾु मौजूदु हुआ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी जी सूरत हाल ॿुधी शागिर्दनि मूजिबि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मुसलसिल हिरासा करे पई ऐं पुरअमन एहतजाज करण ते दहशतगर्दी जा केस लागू कया पिया आहिनि इन ते पाण प्रोग्राम में वधीक ॻाल्हाईंदासीं ऐं सिंध यूनिवर्सिटी ऐं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे तर्जुमान सां ॻाल्हाईंदासीं वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु